नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े मलीर सनती इलाइक़े में पोर्ट कासम में क़ाइम खानगी फैक्ट्री गामा लक्स इंतज़ामिया गुज़िरियल ॾींहुं हक़ घुरण ते 45 पोरितनि खे जबरी नेकाली ॾेई बेरोज़गार करे छॾियो, जंहिं ख़िलाफ़ सवें पोरितनि तारिक घरलो, आमिर अबड़ो, साजिद शाह, अमीर हसबाणी, कामरान खोखर, SUP मलीर जे अॻुवाण फैज़ हसबाणी, असगर खोसो, शहराज सोलंगी जी अॻुवाणी में मेमण ॻोठ चौक खां अवामी प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो, जंहिं में पोरियत ऐं सियासी कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरे कंदड़ जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ। कारखाननि खे बेगार कमु बणाइण बंदि करियो, पोरियतनि जी छाणती बंदि करियो, हक़ ते धाड़ो हणण बंदि करियो या उबॾारींदड़ नारा हणी रहिया। हिन मौक़े ते पोरियतनि जे मेड़ खे ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त केतिरनि ई सालनि खां फैक्ट्री में 500 रुपया ॾियाड़ी ऐं आचर जी मोकल खां अलावा ॿिनि समूरनि सहूलियतनि खां महरूम आहियूं। केतिरा ई भेरा इंतज़ामिया पघार वधण ऐं सहूलियतूं ॾियण जी ख़ातिरी करे पर उन ते अमल न कयो। हिन चयो त हिन ॾस में जॾहिं गुज़िरियल ॾींहुं असां फैक्ट्री जे मैनेजर शोएब सां मुलाक़ात करे हक़ जी घुर कई त हुन मसइलो हल बदिरां मच्छर जी सिक्योरिटी गार्ड खे घुराए धिका ॾेई गेट खां ॿाहिरि कढी छॾियो ऐं 8 सालनि खां नौकरी कंदड़ आज़ाद कलोड़ो, 7 सालनि खां अमीर हसबाणी, 5 सालनि खां तारिक घरलो ऐं 3 सालनि खां अली असगर, इरफान, सजाद अली शाह ऐं 2 सालनि खां अमीर बख्श लुंड, कामरान खोखर ऐं ॿियनि खे कढी बेरोज़गार करे छॾियो। हिन चयो त इन सिलसिले में फैक्ट्री मालिक बिलाल सां राब्तो करण ते हिन वराणियो आहे त तव्हांजे लाइ फैक्ट्री में का बि जॻह न, जेको करणो आहे सो वञी करे। हिन वधीक चयो त फैक्ट्री में पोरियत लाइ के हिफ़ाज़ती उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे ऐं न ई एमरजेंसी ऐं मेडिकल ऐं एम्बुलेंस जी सहूलियत मौजूदु आहे। जॾहिं त हुकूमत ऐलान 8 कलाक ड्यूटी ऐं महीने जी पघार 18,000 रुपया कयल हुजे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त ॼातल कंपनी में 12 कलाक ड्यूटी वठण बावजूद बि महीने जी पघार सिर्फ़ 15,000 ॾिनी वञे थी। हिन वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत ऐं लेबर जे वज़ीर इंसानी हक़ूक़ जे तंज़ीम समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मज़ूरनि सां थींदड़ नाजाइज़नि जो नोटिस वठी नेकाली ॾिनड़ 45 पोरितनि खे फौरी तौर ते बहाल कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।